नवा खे अपडेट कंदालूं। सिंधड़ी मां दिलबर महर पुलिस ऐं CIA पुलिस गॾियल कार्रवाई करे 20 किलोग्राम चर्स हथ करण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां खे अपडेट कंदालूं। सिंधड़ी भरिसां दिलबर महर पुलिस ऐं CIA पुलिस गॾियल कार्रवाई करे 20 किलोग्राम चर्स हथ करण जी दावा कई आहे। पुलिस कार्रवाई दौरान 3 जवाबदारनि फारूक बिरोही, मोहम्मद अली बिरोही ऐं यासिर शरीफ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। शाहजहान शरखान जी। शाहजहान, आगाही ॾिजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिते सॼी तारीख़ जेका दिलबर महर पुलिस आहे ऐं CI पुलिस मीरपुर खास जेका गॾियल कार्रवाई करे जेको आहे 3 जवाबदारनि फारूक बिरोही, मोहम्मद अली बिरोही ऐं यासिर शरीफ साराई खे जेको आहे 20 किलो आला क्वालिटी जे चर्स समेत गिरफ़्तार करे जवाबदारनि खे खेबर कार गिरफ़्तार करे 20 किलो चर्स हथ करे मतलब केस दाख़िल करे वरितो आहे। जॾहिं त चर्स जी क़ीमत जेका आहे उहा लखें रुपया ॿुधाई थी वञे, जॾहिं त पुलिस चर्स स्मगलिंग जी जेका कोशिशि आहे उहा नाकाम बणाए छॾी आहे। जॾहिं जवाबदारनि गिरफ़्तार करे उन्हनि मथां केस दाख़िल करे वरितो आहे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां त मंशा जे हवाले सां जेका दिलबर महर पुलिस जेका कार्रवाई कई आहे उन हवाले सां जेको आहे मंशा जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशा हली रही आहे ऐं हीअ जेका चर्स जी वॾी स्मगलिंग आहे जेका उन नाकाम बणाई आहे। उन हवाले सां जेको असांजी SHO सां बि ॻाल्हि थी त उन बि ॿुधायो त जेका इहा कोशिशि कई वई जंहिंखे गाॾी समेत 20 किलो चर्स जेको आला क्वालिटी जो हथ करे हिननि खे असां गिरफ़्तार कयो ऐं वधीक जेके आहिनि चर्स ऐं जेके मंशियात जे हवाले सां बि कई वेंदी थी। वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।